नाज़रीन, खैरपुर नाथन शाह में रिपोर्टर जानी नईम शेख की रिपोर्ट मुताबिक खैरपुर नाथन शाह में वधंदड़ बदअमनी के बुझो न अची सघियो। चोरूं फुरूं धाड़ा रोज़ जो मामूल बणिजी वियूं आहिनि। वापारी इतिहाद के सर ते शहर के सियासी समाजी मज़हबी दुकानदार ऐं शहरियनि पारां हथन में बैनर ऐं प्ले कार्ड खणी मेन बाज़ार खां रैली कढी मेहराण प्रेस क्लब अॻियां सख़्त एहतजाजी मुज़ाहरो कयो वियो ऐं पुलिस खिलाफ़ छिती नारेबाज़ी कई वई। मुज़ाहरे जी अॻुवाणी कंदड़ वापारी इतिहाद के सदर एजाज सूमरो, सूमर चांडियो, हाफ़िज़ अनवर खोहारो, सोहेल शेख ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पुलिस अमुन कराइण में मुकमल नाकाम थी चुकी आहे। शहरी घरनि तोड़े दुकाननि ते गैर महफ़ूज़ बणियल आहिनि। हिननि जो वधीक चवणु हुयो त पुलिस मंथली वसूल करण में पूरी आहे। हिकिड़े महीने में 4 SHO तब्दील थिया आहिनि, पर उन जे बावजूद बि बदअमनी खे बुझो न अची सघियो आहे। हिननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त ॾोहनि ते ज़ाब्तो आणे शहरियुनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो।